कंडियारो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में वज़ीफ़ो वठंदड़ औरतुनि लाइ लाज़मी आहे त जल्द खां जल्द पंहिंजे डायनामिक सर्वे कराइनि। सर्वे न कराइण जी सूरत में संदन नालो ईंदड़ किस्त मां ख़ारिज थी वेंदो। इन मौक़े ते कंडियारो तालुक़े जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे असिस्टेंट डायरेक्टर कामरान अली चन्नड़ जो चवणु हुयो त जेतिरो जल्द थी सघे पंहिंजो शनाख़्ती कार्ड ॿारनि जा ॿिए फॉर्म ऐं मोबाइल नंबर खणी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऑफिस कंडियारो में अची डायनामिक सर्वे कराइनि। सर्वे कराइण जी का बि फीस न आहे। हुन वधीक चयो त जेके औरतूं गुज़िरियल 3 सालनि खां वज़ीफ़ो खणंदड़ आहिनि उन्हनि खे 8171 तां ॿीहर सर्वे कराइण जो मैसेज आयो या जिन खे मैसेज न मिली सघियो आहे त उहे बि ॿीहर पंहिंजी सर्वे कराइनि। सर्वे न कराइण जी सूरत में संदन वज़ीफ़ो बंदि थी वेंदो। रश खां बचण लाइ जल्द खां जल्द सर्वे कराए वठनि। सर्वे वारो मरहलो कंहिं बि वक़्तु ख़तमु थी सघे थो ऐं सर्वे न कराईंदड़ मुस्तहिक औरतूं ॿीहर वज़ीफ़ो न खणी सघंदियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।